नाज़िनवा खे ॿुधाईंदा हलूं त हिंगोरजा में वाहन ऐं शाखुनि में पाणी न हुअण सबबि फसल सुकण लॻा आहिनि, जंहिं करे आबादगार सख़्त परेशान आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिकंदर तुनियो। तालके सूबेदारे में आपाशी खाते के अमलदारन पारां बिना सबब जे हिंगोरजा माइनर, बेनज़ीर माइनर, सियाल माइनर, नवलखी वाह, मेराब वाह, गडेजी माइनर, मशर माइनर समेत ॿियनि शाखुनि जो पाणी 1 महीने खां बंदि करण सबबि हज़ारें एकड़नि ते पोखियल फसल कणक, केला, बागात, सब्जियूं, कमंद जो फसल सोकड़े जो शिकार थी वियो आहे। जॾहिं त कणक जे फसल खे आख़िरी पाणी वक़्त सिर न मिलण जे करे आबादगारनि खे करोड़ें रुपयनि जो नुक़सान रसण जो ख़दशो आहे। आबादगारनि ऐं हारिन शाखुनि ऐं वाहन जो पाणी बंदि हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ आबादगारनि ऐं हारिन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवनि था त शाखूं बंदि थियण सबबि कमंद ऐं तरकारियुनि जो फसल वाङण जीअं हिंदाणू आहे, गिदरा आहिनि, साई तूरियूं आहिनि, जेकी साई भाॼियुनि जी के न 15 ॾींहंनि खां न जो पाणी आयो आहे त उहो सड़ी रहियूं आहिनि। पाणी न हुजण सबबि जेको फसल खे आहे उहो कापारी धक लॻ नाज़ुक पोख आहे, जेका सब्ज़ी आहे, जेका भाॼी आहे ऐं केला आहिनि, कमंद आहे, उनखे हिन कापारी नुक़सानु आहे पाणी न अचण जे करे। असां पुरज़ोर अपील था कयूं सिंध गवर्नमेंट खे खुदा पाणी छॾे ऐं आबादगारी जेके बेचींदी आहे उहो ख़तमु कई वञे। गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वाहन ऐं शाखुनि में पाणी बंदि कयो आहे बिला जवाज़ ऐं कोई बि इतला न ॾिनो आहे, जंहिं करे काफ़ी फसल जीअं कमंद आहे, केलो आहे ऐं बागात आहिनि, उन्हनि खे कापारी धकु लॻो आहे। अॻु में ई आबादगारनि खे वोड़नि जे फसल में काफ़ी नुक़सानु थियल आहे ऐं जीअं त आबादगारनि जो चवणु आहे त जेकॾहिं असांखे हिन दफ़े बि पाणी न ॾिनो ऐं पाणी जेकर नुक़सानु थियो त असां मुआशी बदहाली जो शिकार थी वेंदासीं। कणकिन खे बि नुक़सानु आहे, दाणनि खे नुक़सानु आहे, कमंद जी गुॾ थी पई आहे, कमंद खे नुक़सानु आहे। जेकॾहिं हाणे कमंद खे पाणी न लॻंदो, कमंद सोकारे में अची वेंदो। आबादगारनि ऐं हारिन सूबाई वज़ीर आपाशी, सेक्रेटरी आपाशी ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त फौरी तौर ते शाखुनि ऐं वाहन में पाणी छॾे पोखियल फसल बचाया वञनि ऐं आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन गुलाम अकबर तुनियूं सां गॾु सिकंदर अली तुनियूं, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोरजा।